वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ ताशकंद में पाक उज़्बेक बिज़नेस फोरम के ख़िताब दौरान अफ़गानिस्तान की अबूरी हुकूमत का अफ़गान सरज़मीन पाड़ेसरी मुल्कनि ख़िलाफ़ इस्तेमाल थियण खां रोकण जो मुतालबो करे छॾियो। शहबाज शरीफ ऐं उज़्बेक सदर विच में मुलाक़ात दौरान पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान जा लाॻापा ऊचाइनि ते वठी वञण जो अज़म। शहबाज शरीफ उज़्बेक सीड़पकारनि खे सीड़पकारीअ जी आछ कंदे चयो त उज़्बेकिस्तान खे रेल ज़रिए कराची ऐं लाहौर सां मिलाईंदासीं। ट्रांस अफ़गान रेलवे मंसूबो ख़िते जी तरक़ीअ लाइ गेम चेंजर साबित थींदो। उज़्बेक सदर जो पाकिस्तान सां वापार $2 अरब ताईं वधाइण जो ऐलान। उज़्बेक सदर शौकत मिर्ज़ायोव चयो त पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में वापार ऐं सीड़पकारीअ में राब्ता वधाया वेंदा। पाकिस्तान ऐं उज़्बेकिस्तान विच में सहकार जे केतिरनि ई याददाश्तनामनि ऐं मुआहिदनि ते सहियूं। तालीम, सिहत ऐं तवानाई शोबे में ताउन वधाइण ते इत्तिफ़ाक़। सियासी तौर कंहिंखे निशानो बणाइण जा हामी न आहियूं। PTI बानी जे दौर में इंतकामी कार्रवायूं कंदे शहबाज शरीफ, मुंहिंजी पुफी ऐं ॿियनि सियासी अॻवाननि खे गिरफ़्तार कयो वियो। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी जमहूरियत ते यकीन रखे थी। हिन वक़्तु पीपल्स पार्टी वटि अक्सरियत न आहे, फ़ैसिला नथी करे सघे। सदर आसिफ अली ज़रदारी सां गवर्नर हाउस लाहौर में पार्टी अॻवाननि जी थियल मुलाक़ात जी अंदरूनी कहाणी साम्हूं अची वई। ज़रियनि मूजिब पीपल्स पार्टी पंजाब असेंबली जे मेंबर्स ऐं अॻवाननि गवर्नर हाउस लाहौर में सदर आसिफ अली ज़रदारी सां मुलाक़ात करे शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। पीपल्स पार्टी अॻवाननि सदर खे चयो त अरबे रुपयनि जी बजट रुगो लाहौर ते लॻाई वई आहे, बाक़ी पंजाब हिकु तरफ़ आहे। इहा कहिड़ी मेरिट आहे? माज़ीअ जीअं हिन भेरे बि हिकु ज़िले खे प्रमोट कयो पियो वञे, बाक़ी ज़िलनि में एहसासे महरूमी आहे। सिर्फ़ लाहौर जी अवाम लाइ अरबे रुपया लॻाए हॉर्स एंड कैटल शो मुनक़िद कयो वियो। पंजाब में हारियुनि जो केर बि हाल पुछण वारो नाहे, हर जॻह ते हारी पीसजी रहिया आहिनि। सदर PP अॻवाननि खे चयो त अव्हां सभिनी जूं शिकायतूं जाइज़ आहिनि, जल्द मसला हल थींदा। गवर्नर पंजाब जो कमु शिकायतुनि जी निशानदही करे एक्शन वठणु आहे। इस्लामाबाद में अपोज़िशन इतिहाद जी 2 ॾींहनि वारी क़ौमी कॉन्फ्रेंस PTI, GDA, अवाम पाकिस्तान पार्टी समेत ॿियनि पार्टीज़ जे अॻवाननि जी शिरकत। अॻूणे वज़ीर-ए-आज़म शाहिद खाकान अब्बासी चयो आहे त क़ौमी कॉन्फ्रेंस लाइ इस्लामाबाद में हिकु होटल जो हॉल बुक करायो ऐं अॼु कॉन्फ्रेंस जो पहिरियों ॾींहुं हो, पर हाणे होटल इंतज़ामिया जो चवणु आहे त हुननि ते दबाव आहे ऐं हू मजबूर आहिनि। हुकूमत हिकु कॉन्फ्रेंस खां भिटिजी रही आहे। असद कैसर चयो त जमहूरियत ऐं आइन जी ॻाल्हि कंदड़ हिकु कॉन्फ्रेंस करणु नथा ॾियनि। 300 यूनिट ताईं बिजली सार्फिन खे फ्यूल एडजस्टमेंट जी मद में फ़ाइदो ॾियण जो ऐलान। वफ़ाक़ी हुकूमत ज़रई ट्यूबवेल ऐं 300 यूनिट ताईं बिजली सार्फिन लाइ वॾी ख़ुशख़बरीअ जो ऐलान करे छॾियो। पावर डिवीज़न मूजिब 300 यूनिट ताईं बिजली सार्फिन ऐं ज़रई ट्यूबवेल खे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में घटिताईअ जो फ़ाइदो ॾियण जो ऐलान कयो वियो। पंज रुकनी बेंच में समूरनि जजिस में इत्तेफ़ाक़ हो त सिविलियंस जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल न थींदो। इंट्राकोर्ट अपीलुनि ते ॿुधणी लार्जर बेंच ई करे सघे थी। जजिस जा इज़ाफ़ी नोट न फ़ैसिला अहम हूंदा आहिनि। सुप्रीम कोर्ट जी आइनी बेंच जे जजिस जा फ़ौजी अदालतुनि बाबति इंट्राकोर्ट अपीलुनि ते रिमार्क्स। सिविल सोसाइटी जे वकील फैसल सिद्दीकी दलील ॾिना त हू बानी PTI जे वकील अज़ीज़ भंडारी जी दलीलुनि सां इत्तेफ़ाक़ नथो करे। जस्टिस अमीनुद्दीन चयो त अदालत खे पाण दायरो तय करणो हूंदो आहे। सुप्रीम कोर्ट में केसिस जी जल्द ॿुधणीअ लाइ पॉलिसी जुड़ी वई। सुप्रीम कोर्ट जी पधिराई मूजिब ज़मानत ऐं ज़मानत खां अॻु गिरफ़्तारी वारनि केसिस खे जल्द ॿुधो वेंदो। इलेक्शन बाबति दरख़्वास्तुनि खे बि जल्द मुक़ररु कयो वेंदो। केस मुंतक़िली, कॉम्प्रोमाइज़ ऐं फैमिली केसिस खे ॿुधणीअ लाइ जल्द मुक़ररु कयो वेंदो। अहिड़नि केसिस में जल्द ॿुधणीअ लाइ दरख़्वास्त ॾियण जी ज़रूरत न हूंदी। जल्द ॿुधणीअ जी दरख़्वास्त वकील तरफ़ां तयारु ऐं EOR दाख़िल कंदो। जल्द ॿुधणीअ जी दरख़्वास्त में मुनासिब कारण जो हुजणु लाज़मी हूंदो। दरख़्वास्त सां गॾु केस जी हंगामी नौइयत जो सबूत ॾियणु बि लाज़मी हूंदो। जल्द ॿुधणीअ जी दरख़्वास्त रद्द थियण बैदि नओं कारण हुजण ते ॿीहर दरख़्वास्त ॾेई सघिजे थी।
पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जे कुंडरी भरसा मांझारकर में नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर जी वफ़ात ते वारसन सां ताज़ियत। बिलावल भुट्टो ज़रदारी वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां गॾु मांझाकर पहुची MP नवाब तैमूर टालपुर ऐं नवाब यूनुस टालपुर सां संदसि वालिद जे विछोड़े ते ताज़ियत कई। बिलावल भुट्टो ज़रदारी उमरकोट वेझो ॻोठु घाड़ो सैयद पहुची सूबाई वज़ीर सरदार अली शाह सां संदसि मामे सैयद नवाज़ अली शाह जे लाॾाणे ते बि ताज़ियत कई। बिलावल भुट्टो जी आमद वक़्तु सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया। सिंध असेंबली जे पब्लिक अकाउंट्स कमेटी मकानी खाते शहीद बेनज़ीराबाद डिवीज़न जी ऑडिट दौरान 5 ऑफिसर्स खे मुअतल करे छॾियो। निसार खोड़ो जी सदारत हेठि इजलास में डिस्ट्रिक्ट काउंसलर टाउन ऐं म्यूनिसिपल कमेटीज़ जे साल 2018 खां 21 ताईं ऑडिट पैरास जो जाइज़ो वरितो वियो। मकानी खाते जे ऑफिसर जी गैर हाज़िरीअ ते कावड़ जो इज़हार। ज़िले काउंसिल जो चीफ ऑफिसर, म्यूनिसिपल कमेटी नवाबशाह जो म्यूनिसिपल ऑफिसर, टाउन कमेटी भिरिया, टाउन कमेटी ॼाम नवाज़ अली ऐं टाउन कमेटी कंडियारी जा टाउन ऑफिसर मुअतल। ज़िले काउंसिल नौशरो फेरोज़ में घुसड़ू मुलाज़मनि जी निशानदहीअ लाइ DC खे हिदायतूं जारी। नौशरो फेरोज़ ऐं सांगड़ ज़िले काउंसिल जे चेयरमैन तरफ़ां चीफ ऑफिसर्स बदिरां पंहिंजनि सहिन सां 24 करोड़ ऐं 45 करोड़ रुपयनि जूं NIT जारी करण जो बि इंकशाफ। DIG ऑडिट एतराज़ वारियुनि ते जांच जो हुकुम ॾेई छॾियो। ज़िले काउंसिल सांगड़ जे चेयरमैन जी गाॾीअ लाइ माहवार 1200 लीटर पेट्रोल जारी करण ऐं पेट्रोल ते 46 लख रुपया ख़र्च करण जो एतराज़ जो बि इंकशाफ। निसार खोड़ो चयो त PSC चेयरमैन खे माहवार 300 लीटर खां वधीक पेट्रोल नाहे त पोइ ज़िले काउंसिल जे चेयरमैन खे माहवार 1200 लीटर पेट्रोल कीअं ॾिनो वेंदो आहे। पाकिस्तान बार काउंसिल जो एहसन भवन जुडिशल कमीशन जो मेंबर थी वियो। वकील अख्तर हुसैन जी इस्तीफ़ा सबबि जुडिशल कमीशन में हिकु सीट ख़ाली हुई। पाकिस्तान एयरफोर्स जे सरबराह एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सां जमहूरिया उज़्बेकिस्तान एयरफोर्स जे कमांडर मेजर जनरल बरखोनोफ अहमद जमालो विच में क़यादत में आला सतह दिफ़ाई वफ़द जी मुलाक़ात। ISPR मूजिबि एयर चीफ मार्शल ज़हीर अहमद बाबर सां एयर हेडक्वार्टर इस्लामाबाद में आला सतह दिफ़ाई वफ़द मुलाक़ात कई। गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि, ॿितरफ़ी फ़ौजी ताउन, एरोस्पेस डोमेन्स में गॾियल तरबियत ऐं टेक्निकी ताउन बाबति ख़्यालनि जी ॾे वठि। पाकिस्तान एयरफोर्स जे चुस्त दस्ते मेजर जनरल बरखोनोफ अहमद जमालो विच में गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। मुलाक़ात में पाकिस्तान एयरफोर्स जे सरबराह ॿिन्ही मुल्कनि विच में मज़बूत फ़ौजी लाॻापन ते रोशनी विधी। सखर जी अदालत में GT अॻवान मुर्तज़ा जतोई जी ज़मानत वारी दरख़्वास्त ते ॿुधणी। केस जो रिकॉर्ड पेश न करण ते SHO बागर जी गिरफ़्तार। माफ़ी बाद अदालत खेसि आज़ाद करे छॾियो। मुर्तज़ा जतोई जे वकील जा ज़मानत वारी दरख़्वास्त ते दलील मुकमल। अदालत वधीक ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। मलेर जी भेंस कॉलोनी में गोदाम ते छापो। रमज़ान शरीफ़ शुरू थियण खां अॻु ज़ख़ीरो कयल करोड़े रुपयनि जी खंडु हथ। डिप्टी कमिश्नर जी अॻवाणी में छापे दौरान गोदाम में ज़ख़ीरो कयल खंड जूं 5000 बोरियूं हथ करण जी दावा। DC जो चवणु आहे त हथ कयल खंड जी मालियत 3 करोड़ 25 लख रुपया आहे। रमज़ान शरीफ़ खां अॻु मुनाफ़िक़ोरनि खंड जो बहिरान पैदा करण लाइ हज़ारें बोरियूं ज़ख़ीरो कयूं हुयूं। कराची में दोस्त खे क़तल कंदड़ अरगमान ख़िलाफ़ मंशियात 2 केसनि जो रिकॉर्ड अदालत में पेश। रिपोर्ट में इंकशाफ थियो आहे त जवाबदार अरगमान 8 सालनि खां नशो करे रहियो आहे। 30 अप्रैल 2019 ते परॾेही पोस्ट मां अरगमान जे नाले ते पार्सल आयो। पार्सल खे शकी सम्झी खोलियो वियो त 125 ग्राम वेड आई। पार्सल अरगमान जे DH फेज़ 6 जे एड्रेस ते घुरायो वियो हो। जवाबदार पहिरियां बि 500 ग्राम मंशियात घुराए चुको आहे। जवाबदार खे मलीर जेल भरिसां 3 मई 2019 ते गिरफ़्तार कयो वियो हो। जवाबदार 1 जुलाई 2017 खां 9 पार्सल घुराए चुको आहे। हुन पार्सल पंहिंजे वालिद जे नाले ते घुराया। शरीक जवाबदारनि में अब्दुल गफ़ार ऐं एहतशाम शामिल आहिनि।
स्टील मिल्स मां 1350 मुलाज़िमनि खे नेकाली ॾियण ख़िलाफ़ पोरियत रस्तनि ते निकिरी आया। एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो। मुज़ाहिरनि जो चवणु हो त स्टील मिल्स जे अरबें रुपयनि जो लोह चोरी करणु, 19,000 एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करणु ऐं खरबे रुपयनि जे असासनि जी नीलामीअ लाइ हिक ई वक़्त में 1300 खां वधीक मुलाज़िमनि खे नेकाली ॾिनी वई आहे। हैदराबाद में हथियारबंदनि जी फायरिंग में पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी अॻवान हमीदा ख़ासखेली ऐं संदसि पुटु ज़ख़्मी। हमीदा ख़ासखेली गणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। पुलिस पीपल्स पार्टी अॻवान मथां फायरिंग वारे वाक़े में 3 औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो। वाक़े जो केस अञा ताईं दाख़िल न थी सघियो। सखर जे IPU यूनिवर्सिटी में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल जो आख़िरी ॾींहुं। सखर ऐं रोहड़ी जी तारीख़ी मागनि खे ख़तरनि बाबति वहक थी। 21वीं सदी में पाकिस्तानी अदब जे मौज़ूअ ते बि वहक। महफ़िल मौसीक़ी जी तक़रीब में अली अज़मत, अरमान रहीम ऐं ॿियनि सुर विखेरे शरीक माण्हुनि खे झुमाए छॾियो। क़ौमी टीम जे हेड कोच आकिब जावेद चैंपियंस ट्रॉफी में शिकस्त जी ज़िम्मेवारी तस्लीम करे वरिती। रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे आकिब जावेद चयो त असां बहितरीन टीम सिलेक्ट कई हुई। रांदीगर शिकस्त ते ॾुखारा आहिनि। हक़ीक़त आहे त चैंपियंस ट्रॉफी में कारकर्दगी ठीक न हुई। भारत ख़िलाफ़ मैच में 280 खां 300 रन्स ताईं हदफ़ ॾियूं हा त नतीजो मुख़्तलिफ़ हुजे हा। तनक़ीद कंदड़ ॿुधाइनि त बाबर आज़म खां अलावा कहिड़ो ऑप्शन आहिनि। शाहिन आफरीदी, नसीम शाह ऐं हारिस रऊफ़ बहितरीन बॉलर्स आहिनि। ऐं चैंपियंस ट्रॉफी जे अहम मैच में अफ़गानिस्तान पारां ॾिनल 326 रन्स जो हदफ़ हासिल करण लाइ इंग्लैंड जी बैटिंग जारी। अफ़गान बैटर्स इब्राहिम ज़फ़रान 177 रन्स जी शानदार इनिंग्स खेॾी। हशमतुल्लाह 40, अज़मतुल्लाह 41 ऐं मोहम्मद नबी 40 रन्स ठाहियूं। इंग्लैंड पारां बॉलर जोफ्रा आर्चर 3 ऐं लॉन्ग स्टोन 2 विकेट्स वरितियूं।